अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये बेनज़ीर यूनिवर्सिटी असीं बेनज़ीर यूनिवर्सिटी शागिर्द हूँ ये उन्होंने ॿाहिरां बीठा आहियूं। ये असांजो प्रोटेस्ट आहे 6-7 महीननि खां वठी असां हिननि खे पंहिंजा मुतालबा चई बीठा आहियूं। ये असांजी ॻाल्हि कोन था ॿुधनि। अॼु एडमिन जो छाटो अची करे शागिर्दनि जे गिरेबान में थो थिए। परी गेट ते न्याणियूं बीठियूं आहिनि, न्याणियूं पंहिंजे जेको आहे डिमांड्स लाइ प्रोटेस्ट करे रहियूं आहिनि। हिते ॾिसो तव्हां सभनि जी तादाद में शागिर्द प्रोटेस्ट करे रहिया आहिनि, पर रजिस्ट्रार ऐं वीसी जो को नालो निशान न आहे। रुगो छाटू टीचर छाटू एडमिन जा गुंडा अची करे ऐं असांखे धमकाइनि था त तव्हां उथी वञो। महिरबानी करे शागिर्दनि खे अपील था कयूं त सिंध ऐं पाकिस्तान जा पूरा शागिर्द असांजो जीअं असां हिन ज़ुल्म जे हिसाब खे जल्दी में खणंदी अलसलाम लाइव हाँ हाँ मता केड़ी खबर माइंड न कना होने भी हो ना अच्छा आके तू भरे मीडिया ना मीडिया में अच्छा दी मीडिया फेसबुक लाइव वाला फेसबुक लाइव ही बेनज़ीर यूनिवर्सिटी जे ॿाहिरां सभई शागिर्द पंहिंजे मुतालबनि जे मञता लाइ प्रोटेस्ट करे वेठा आहियूं। कहिड़ी ॻाल्हि हॉस्टल जी ॻाल्हि आहे वठ हे ॾिसो भाउ बेनज़ीर यूनिवर्सिटी जी हालत अञा मुतालबा ई नथा मञिया वञनि दर पे साइड थियो बाबा साइड थियो जस्टिस फिलहाल भी हो चेंट है वो कमरे चेंट कोई तो भी बस ठीक है हेलो भाऊ सिकंदर तो भी चला इनको थोड़ा और पीछे कर दो छोकरी छोकरी जो अच्छा तो मुतालबा पीछे इनको पीछे करो ना यार लाइव फेसबुक पे लाइव है हेलो आकिब भी मेरे देश के तलबा जिंदा है, मेरे देश के तलबा जिंदा है। थोड़ा सा पीछे हो जाओ हेडा पीछे हो जाओ जिंदा है जिंदा है काम करो जिंदा है जिंदा है जिंदा है जिंदा है जिंदा है
लाइव लाइव मामा आया थोड़ा बोलते दो घड़ी थोड़ा शब्द में बोलते दो जस्टिस 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 लाइव हाँ लाइव बोलते हैं सही है नहीं तो सही है ना कहाँ बोल रहा कल को बच्ची मोबाइल फरमान हाँ आकिब आकिब बेनज़ीर यूनिवर्सिटी जा शागिर्द पंहिंजे मञता लाइ प्रोटेस्ट करे वेठा आहिनि पंहिंजे हक़नि लाइ। ही ॾिसो पुरअमन एहतिजाज आहे। मछली